अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्राम जी तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं ऐं 9 मुहर्रम जी राति ऐं 10 मुहर्रम जी राति ऐं 11 मुहर्रम जी राति तकरार ड्रामो ईंदो या नेक्स्ट एपिसोड उन जी न ईंदी ऐं कॾहिं नेक्स्ट एपिसोड ईंदी चैनल ते ऐं इहो सॼो किसो तव्हांखे ॿुधायूं। पहिरियां इन खे वीडियो खे पूरो ॾिसो ऐं जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी सब्सक्राइब कयो। दोस्तों ये मुहर्रम हली रहियो आहे। मुहर्रम पोई अपडेट भी असां तव्हांखे ॾिनी हुईसीं त कॾहिं मुहर्रम जे ॾींहंनि में ड्रामो बंदि थींदो ऐं कहिड़े ॾींहंनि में हलंदो। हाणे अॼु 9 मुहर्रम जी राति अचण वारी आहे ऐं 8 जो मुहर्रम जो अॼु ॾींहुं आहे ऐं छा अॼु राति ड्रामो रिलीज़ थींदो, बाक़ी चैनल ते ईंदो या न ईंदो तकरार ड्रामो। दोस्तों तव्हांखे पहिरियों क्लियर करे ॿुधायूं, राति तव्हां किस्त ॾिठी 8 राति मुहर्रम जी किस्त आई हुई 139 नंबर। हाणे 140 ऐं अॻिते जेकियूं अपडेट जेकियूं किस्तां रहियल आहिनि उहा पहिरीं ॻाल्हि दोस्तों अॼु राति कोन ईंदी। अॼु 50% चांस आहिनि 9 राति मुहर्रम जी ऐं 10 11 तंहिंखां पोइ वञी करे ड्रामो स्टार्ट थींदो ऐं इहा बक़ाया किस्तां वरी अॻिते हलंदियूं। ख़ासि करे 9 ऐं 10 मुहर्रम ते तकरार ड्रामे जा बक़ाया एपिसोड कान ईंदा। उन खां बाद में 11 12 खां पोइ जेको आहे वरी ड्रामे जो साॻे किस्तां अचणु शुरू थी वेंदियूं। इहा हुई अपडेट जेका तव्हां ताईं पुॼाईसीं। महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾियो ऐं फेसबुक पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। मिलंदासीं असां नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।